मखदूम मोहम्मद अमीन फहीम, नाम्यारो सियासतकार, रूहानी पेशवा ऐं शाइर। मखदूम मोहम्मद अमीन फहीम हज़रत मखदूम मोहम्मद ज़मान तालबुल मौला जिन जो वॾो फर्ज़ंद ऐं मखदूम नूह सरवर जी दरगाह जो 15 सजादा नशीं। मखदूम अमीन फ़हीम 4 अगस्त 1939 ते हाला में ॼाओ। शुरूआती तालीम हालनि मां ऐं ग्रेजुएशन सिंध यूनिवर्सिटी मां कयऊं। 1953 खां शाइरी शुरू कयऊं। 1970 खां सियासी सफ़र जी शुरूआत कंदड़ अमीन फ़हीम PPA जी टिकट ते क़ौमी असेंबलीअ जो मेंबर रहियो। कुझु वक़्तु गवर्नर सिंध जो सलाहकार पिणु बणियो। उन खां पोइ मरकज़ में वज़ीर मुमलिकत जे उहिदे ते बि रहियो। 1977 में सिंध असेंबलीअ जो मेंबर चूंडियो ऐं ग़ुलाम मुस्तफ़ा ख़ान जतोई जी काबीना में वज़ीर रहियो। 1988 में मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी काबीना में मवासिलात जो वज़ीर थियो। 1990, 1993, 1997 ऐं 2008 में क़ौमी असेंबली जो मेंबर रहंदड़ मखदूम अमीन फ़हीम पाकिस्तान पीपल्स पार्टी जो सीनियर वाइस चेयरमैन ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी पार्लियामेंट्रियन जो सदर बि रहियो। मखदूम अमीन फ़हीम जी शाइरीअ जो किताबु पैगाम सिंधियत बि बोर्ड पारां 1990 में छपरायो वियो। मुल्क जो ई मशहूर सियासतकार, रूहानी पेशवा ऐं शाइर 21 नवंबर 2015 ते वफ़ात करे वियो। तुंहिंजूं ॻाल्हियूं सॼण पई ॻाईंदियसि, इन ई रम्ज़ सां रूह रिझाईंदियसि।